नाज़रीन वाक़िया आगाह कंदासीं। धरती टीवी ठुल जे रिपोर्टर यासिर करराणी ते पुलिस तशद्दुद वारे मामले जो SSP जैकबाबाद सुमेर नूरचंदा नोटिस वठंदे जांच जो हुक्म ॾई छॾियो आहे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। धरती टीवी ठुल जे रिपोर्टर यासिर करराणी ते पुलिस तशद्दुद वारे मामले जो SSP जैकबाबाद सुमेर नूरचंदा नोटिस वठंदे जांच जो हुक्म ॾई छॾियो आहे। जी नाज़रीन वाक़िया आगाह कई पिया। धरती टीवी ठुल जे रिपोर्टर यासिर करराणी ते पुलिस तशद्दुद वारे मामले जो SSP जैकबाबाद सुमेर नूरचंदा नोटिस वठंदे जांच जो हुक्म ॾई छॾियो आहे। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे SSP जैकबाबाद सुमेर नूरचंदा साहब सां। अस्सलाम वालेकुम सुमेर नूरचंदा साहब। जी वालेकुम सलाम। धरती टीवी के वक्त ॾियण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। SSP साहब, धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टर यासिर करराणी के पुलिस पारां तशद्दुद जो निशानो बणायो वियो, मारकुट कई पई, संदसि कपिड़ा लीड़ू कया विया। इन हवाले सां मां वटि कहिड़ी रिपोर्ट पहुती आहे? पहिरियों त वॾी महिरबानी तव्हां पुलिस जे मौक़िफ़ वठण जी। अक्सर मीडिया में ईअं थींदो आहे पुलिस जो मौक़िफ़ न वरितो वेंदो आहे, वॾी महिरबानी हिन जी। इहो असांजे मुंहिंजे नोटिस में आयो त फौरन हिन जी असां इंक्वायरी ॾिनी आहे DSP ठुल खे। DSP ठुल आहे DSP नूर मोहम्मद सुरहानी। त इन मामले जी जांच जेका आहे साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी थींदी ऐं जेको इंक्वायरी में ॾोही थींदो उन जे ख़िलाफ़ सख़्तु क़ानूनी एक्शन वरितो वेंदो। अच्छा SSP साहब, यासिर करराणी के तशद्दुद जो निशानो बणायो वियो, संदसि मोबाइल बि खसी वई। अवां साफ़ी बिरादरी खे केतिरी ख़ातिरी कराईंदव त साड़नि इंसाफ़ थींदो? साफ़ी बिरादरी सभु भाइरनि असां सां कोऑपरेट कंदा आहिनि। उन्हनि खे 100% ख़ातिरी कराई आहे त पूरो मेरिट इंसाफ़ थींदो। हुन इंक्वायरी में सिर्फ़ु करराणी साहब न हूंदा, ॿिया मीडिया वारा बि जेके ॿाहिरि आहिनि सभिनी मूंसां राब्तो कयो, उहे बि गॾु वेंदा, उहे बि जांच खे ॾिसंदा। ठीकु आहे, वॾी महिरबानी SSP साहब वक़्तु ॾियण जे लाइ।